अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ तव्हांजो पंहिंजो दोस्त फैज़ल अब्बास बजीर इंजॉय करण के हवाले से घुमण के हवाले से अॼु निकिता हूँ ताकि असांजे पूरे तर जो थरपारकर जे मरकज़ जे शहर मिठी जूं जेके भी दरगाहूं आहिनि मूवमेंट वारियूं उन्हनि दरगाहनि ते वठी था हलूं। पहिरीं शुरुआत में स्टार्टिंग असां कई है सैयद बचल शाह बुखारी दरगाह सैयद बचल शाह बुखारी तां। त पहिरीं साईं जी ज़ियारत कयूं था, उन खां पोइ वरी नेक्स्ट दरगाह ते हलंदासीं इंशाअल्लाह। उहे हली आगे जी असां ॿुधायो हो त साईं बचल शाह जी दरगाह ते त पहिरीं दरगाह बचल शाह ते पुगाऊं। हाणे हिन खां पोइ बाक़ी जेके बि दरगाहूं आहिनि हुननि जो तव्हांखे ॾेखारींदासीं लुकिंग ऐं जेके बि जंहिं हवाले सां ठहियल आहिनि जेको आहिनि असांजी पुराणियूं क़दीमी दरगाहूं आहिनि मिठी शहर जे थरपारकर इलाइक़े जे मेन मर्कज़ शहर मिठी में। दोस्तों हाँ इन वक्त असांजी तैयारी है दरगाह सैयद मिस्री शाह घोट। त हाँ साईं मिस्री शाह ते वञी रहिया आहियूं असांजो मिड़े सुहानो नंढड़ो सफ़र इंशाअल्लाह गॾु हूंदासीं। बस ॾिसंदा रहिजो त हाणे दरगाह शरीफ़ साईं मिस्री शाह बादशाह।
दोस्तों जी तव्हांखे असां पहिरीं ॿुधायो त दरगाह सैयद बचर शाह बुखारी खां वरी वापसि हलणो ऐं साईं मिस्री शाह घोट ते जेको तव्हांखे हींअर ज़ियारत कराई जेको अलम लॻल हो मौला गादी लजपाल अब्बास अलमदार जो ऐं इहो बि दरगाह सैयद मिस्री शाह बादशाह ते वेठल आहियूं हिन वक़्तु बि तव्हां मथे बि नज़ारो ॾिसी सघो था इहो दरगाह असांजे मिठी जे शहर जी साईं मिस्री शाह घोट। हाणे वरी नेक्स्ट प्रोग्राम आहे हितां खां हलंदासीं दरगाह सैयद साईं हुसैन शाह बादशाह ते। दोस्तों हाणे पंहिंजो साथ अञा ताईं गॾु जीत मूं सां ॻाल्हि कई सवेर बि ॿुधायो त साईं मिस्री शाह खां पोइ साईं हुसैन शाह बादशाह ते हलणो आहे त हीउ एरिया जेको हीउ अलम जेको लॻो पियो मुर्शिद गादी अब्बास जो इहो अलम साईं हुसैन शाह बादशाह जी दरगाह ते लॻल आहे ऐं हाणे तव्हांखे हितां खां वठी था हलूं दरगाह साईं हुसैन शाह जी मज़ार ते ऐं साईं जी मज़ार बि ॾेखारींदासीं। दोस्तों जी तव्हांखे ॿुधायो वियो त दरगाह साईं हुसैन शाह बादशाह जी दरगाह ते साईं जे ज़रिए साईं जे रोज़े वटि बीठल आहियूं ऐं तव्हांखे जेको लाइव ॾेखारियो पिया इहो साईं हुसैन शाह दरगाह शरीफ़ थरपारकर जे हिकिड़े नंढड़े इलाइक़े में मिठी जे शहर में अॻियां हली वरी वधीक मिलूं था।
ये जगह जो ठहर है ये नराडो है जेके बराडो बेराडो बई चवंदा आहिनि। इनमें जेके भी ॿाहिरि जा आयल महिमान ईंदा आहिनि, मजलिस वग़ैरह थींदी आहे, नुआखानी आज़ादारी ते थींदी आहे, उते जा जेके महिमान वग़ैरह आहिनि या मौलवी जेके भी ईंदा आहिनि घुमण जे हवाले सां या ज़ियारत करण जे हवाले सां उहे रिहाइश पज़ीर थींदा आहिनि, हिते वेहंदा आहिनि। ऐं इहो साईं हुसैन शाह बादशाह जी दरगाह जे साईं जे वेड़े जे अंदरि। त हाणे अॻिते हली वरी अॻियां मिलूं था। तो दोस्तों जी पाण जो इहो सिलसिलो अञा अॻियां हले पियो दरगाहनि जो। त दरगाह ते आयासीं त असांखे कसीदे ख़्वान मास्टर रज़ाक फ़क़ीर मिली वियो। त इन खां मौला जी शान में हिकिड़ो कसीदो बि ॿुधंदासीं ऐं तव्हां दोस्तनि खे बि ॿुधाईंदासीं। अर्ज करां तू जानदा है मेरे दिल दियां सारियां भेतां जैंदा आप होवे लजपाल सखी ओद बदल दे लेखान तेरी लाल वसे सरदारी, तेरी लाल वसे सरदारी, इते आंदी ए खलकत सारी, मैं अली अली कर दी फिरां, मैं अली अली कर दी फिरां, तेरी लाल वसे सरदारी, तेरी लाल। शक्ल हुसैन दी बन के आया, अलम अब्बास दा लाया, अलम अब्बास दा लाया, नी में सदके जवानी में वारी, नी में सदके जवानी में वारी, इते आंदी ए खलकत सारी, मैं अली अली कर दी फिरां, मैं अली अली कर दी फिरां, तेरी लाल वसे सरदारी, तेरी लाल। वास्ता पंजतां पाक दा साइयां, लेन मुरादां दर ते आया, लेन मुरादां दर ते आया, करो करम नजर एक वारी, करो करम नजर एक वारी, इते आंदी ए खलकत सारी, मैं अली अली कर दी फिरां, मैं अली अली कर दी फिरां, तेरी लाल वसे सरदारी, तेरी लाल। असलम ते इकबाल सवाली, भर के जावा झोली खाली, भर के जावा झोली खाली, करा जिक्र सुने दुनिया सारी, है करा जिक्र सुने दुनिया सारी, इते आंदी ए खलकत सारी, मैं अली अली कर दी फिरां, है मैं अली अली कर दी फिरां, तेरी लाल वसे सरदारी, अल्लाह। माशाअल्लाह माशाअल्लाह। दोस्तों जी तव्हां ॿुधो मास्टर रज़ाक फ़क़ीर खे जंहिं तव्हांखे मौला जी शान में कसीदो ॿुधायो, ऐं ही साईं हुसैन शाह बादशाह जी जेके बि फ़ुकरा संगत जेके बि आहिनि मोमिन आहिनि सभु या सभु। ऐं हाणे वरी अॻिते इन खां पोइ वरी अॻियां हलूं था, जिथे बि पंहिंजो प्रोग्राम थियो इंशाअल्लाह उहे अली अज़ीज़ इंशाअल्लाह गॾु हूंदा। अली नाराए हैदरी।
तो दोस्तों तव्हां ॾिठो जेको बि सफ़र हो सो गॾु हलियासीं, गॾु कयासीं। साईं हुसैन शाह तां थी आयासीं। दोस्त नो कसीदो तमामु बहितरीनु माशाल्लाह ॿुधायो, जाम बहितरीनु, तमामु सुठो लॻो। ऐं उनखां अलावा इंशाअल्लाह वल अज़ीज़ अॼु जुमे जो ॾींहुं हो, त बाद नमाज़ जुमा खां निकिरी वियासीं नई सफ़र ते। जे अगरि तव्हां दोस्तनि खे इहो असांजी वीडियो थोड़ी घणी बि सुठी लगी हुजे, भली लगी हुजे, बेहतर लगी हुजे, तो असांजे चैनल के लाइक कजो, सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन ज़रूर वजाइजो, ज़रूर दबाइजो। तो तव्हांजी महिरबानी थींदी। ऐं इंशाअल्लाह वल अज़ीज़ नेक्स्ट जुमे ते नई वीडियो ऐं तव्हां दोस्तनि सां गॾु।